इरशाद लतीफ़ बिटाई हिन बैत में फरमाए थो त 10 वेरनि विच में आयो आहे इंसान। पहिरियों वेरी पाण सां शामिल आहे शैतान, ॿियो वेरी नफ़्स आहे जो नित नित घुरे थो नान, टियों वेरी ज़ाल आहे जा सोबत जो ज़्यान, चौथों वेरी बेटा बेटा बेफ़रमान, पंजों वेरी कूड़ आहे जंहिं खसे वरितो ईमान, छहों वेरी शहवत आहे जंहिं हज़ारे कया हैरान, सतों वेरी कावड़ आहे जंहिं जलाया जुंग जवान, अठों वेरी उञ आहे जंहिं पाणीअ लाइ कयो परेशान, नाओं वेरी निंड आहे जा गफ़लत जो गुज़रान, ॾहों वेरी तकबर आहे तकबरी तूलान, 10 वेरनि विच में जेको खटे जंग जवान, तंहिं तां सिर कुर्बान लख भेरा लतीफ़ चए। वाह 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 वाह।